नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे इस्लामाबाद में ख़बर ॾींदा हलूं त इस्लामाबाद जी हाई कोर्ट पाकिस्तान पीपल्स पार्टी जे सदर आसिफ अली ज़रदारी खे 1 करोड़ जे घोश वारे एवज़ तबे बुनियादनि ते ज़मानत ॾेई छॾी आहे। आसिफ अली ज़रदारी पेम्स इस्पताल में ज़ेर इलाज हो। इस्लामाबाद हाई कोर्ट जे फ़ैसिले खां पोइ एहतसाब अदालत ज़मानती घोश वारे दाख़िल कराइण ते अॻूणे सदर आसिफ अली ज़रदारी खे पेम्स इस्पताल मां आज़ाद करे छॾियो, जिथे हू ज़रदारी हाउस जे लाइ रवानो थी वियो। वाज़ेह रहे त गुज़िरियल ॾींहुं इस्लामाबाद हाई कोर्ट जाली बैंक अकाउंट केस ऐं मनी लॉन्ड्रिंग केस में अॻूणे सदर आसिफ अली ज़रदारी जी तबे बुनियादनि जी ज़मानत मंज़ूर करे वरिती हुई। 1 करोड़ जा घोश वारा जमा करण जो हुकुम पिण ॾेई छॾियो आहे। अॻूणे सदर पारां रब नवाज़ ऐं सरदार तोकील अदालत में ज़मानत तौर पेश करे 1 करोड़ जा घोश वारा दाख़िल कराया हुआ, जॾहिं त राजा परवेज़ साबिर ऐं राजा ज़ाहिद ज़मानती घोश वारनि जे मुतालिक़ शाहिदी ॾिनी। इन मौक़े ते एहतसाब अदालत जे जज रब नवाज़ खां सवाल पुछियईं त छा अव्हांखे ख़बर आहे त कहिड़े केस में ज़मानत थी रहिया आहियूं। 1 करोड़ रुपयनि जे घोश वारे जमा थियण बैदि एहतसाब अदालत सदर पाकिस्तान पीपल्स पार्टी खे ज़मानत ॾेई आज़ाद करण बाबति सुप्रिंटेंडेंट अडियाला जेल खे हिकु तहरीरी ख़त में नालो जारी करे छॾियो आहे। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।